ये स्ट्रगल है उमर रुबाब की, उसकी स्ट्रगल के लिए यहाँ मौजूद हैं। एक औरत ने अपने ख़ानदान के कत्ल होने पे, शहीद होने पे जो स्ट्रगल की है वो हम सबके सामने है। एंड वी आर हेयर टू अप्रिशिएट हर, वी आर हेयर टू अप्रिशिएट हर बुक। किसी पॉलिटिकल पार्टी को टारगेट करने से बेहतर है कि हमें वो बुराइयों को जो है वो टारगेट करना चाहिए। अगर आप सिर्फ एक पार्टी को टारगेट कर रहे हैं तो ये मैं समझती हूँ नाजायज़ है और ये गलत है। एंटी सरदारी निज़ाम के हवाले से है और हम सब लोग सरदारी निज़ाम के ख़िलाफ़ जो आवाज़, जो जद्दोजहद है उसको और ज़्यादा मजबूत करने की ज़रूरत है। हम ये देख रहे हैं कि बहुत सारे लोग इस माशरे में इस बात को अभी भी नहीं समझ रहे हैं कि सरदारी निज़ाम किस तरीके से जड़ों को खोखला कर रहा है। हम यहाँ पर उमर रुबाब की जद्दोजहद को बहुत ज़्यादा सराहना चाहेंगे और इस जद्दोजहद को और मजबूत हम सब लोगों का साथ कर सकता है। और अब जिस तरह से डिजिटलाइजेशन और टेक्नोलॉजी का दौर आता जा रहा है, अब ये आउटडेटेड हो गया है सरदारी निज़ाम। दिस शुड बी एंड नाउ। और पाकिस्तान की बेहतरी इसी में है कि इस सरदारी निज़ाम से हम आज़ाद हों, और जब तक इससे आज़ादी नहीं मिलेगी तब तक हमारे जो गाँव, वोट और ये इलाके हैं ये इसके असर में रहेंगे। के ॾींहं ते अॼु खां 6 साल पहिरियां जेको आहे सो सेम इन ॾींहं ते मेहर में 3 जेको आहे सो माण्हुनि खे क़त्ल कयो वियो। उमर रुबाब जो चाचो, ॾाॾो ऐं वालिद। ऐं उहो क़त्ल जेको आहे उतां जे जेके तक जा जेके वॾेरा ऐं जेके सरदार आहिनि उन्हनि करायो। ऐं अहिड़े समाज में जॾहिं तव्हां ॾिसो था सरदारी ऐं जागीरदाराणो जेको राज आहे उन में ही हिकिड़ो केस न आहे जेको अवाम जे जेको आहे सो जेको जिते क़त्ल थिया हुजनि। अहिड़ा अलाए केतिरा वाक़िया थियनि था, रोज़ अलाए केतिरा माण्हू क़त्ल थियनि था, पर ही उहो वाक़ियो हुयो जेको मंज़र आम ते आयो। ऐं ही उहा उमर रुबाब हुई जंहिं उन्हनि वॾेरनि ज़ालिम जेके जाबिर जेके कुवतियूं उन्हनि खे ॿुधायो, उन्हनि खे इहो चैलेंज कयो त तव्हीं केतिरा बि ज़ालिम छो न हुजो, पर जॾहिं सिंध जी औरत पंहिंजे हक़ जे लाइ उथे थी, पंहिंजनि प्यारनि जे जेको आहे सो क़त्ल जे जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तारी जे लाइ जॾहिं उथे थी, जिदोजहद करे थी, त तव्हां उन जे ॾाढो कुझु बि न आहियो। ऐं उमर रुबाब जी जेका जिदोजहद आहे उहा असां ऐं तव्हां सभिनी लाइ माशल राज बराबरि बहितरीनु प्रोग्राम आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको उमर रुबाब किताबु लिखियो आहे, आज़ान इनकलाब लाइ बांग थी ॾिए पई त माण्हू अचे गॾु थियनि, उहो यकीनन जेको आहे सो नौजवाननि खे ऐं नए नसुल खे जागीरदारी सिरिश्ते ख़िलाफ़ु इन किताब में हुन निहायत तफ़सील सां लिखियो आहे। पाकिस्तान जी तारीख़ आहे हिन किताब में। ऐं गुज़िरियल 6 सालनि खां जेका जाखोड़ कई अथसि, जेका महिनत कई अथसि, मूंखे उमेदु आहे त माई जंदो वांगुरु हुनखे बि कामयाबी नसीब। आज़ान इनकलाब जेको आहे उहो जनरली को किताब न आहे, हिकिड़ी अवेयरनेस आहे जेका यंग जनरेशन में जेको ही मफ़लूज निज़ाम जेको आहे जिन असां सभु शिकार आहियूं। ऐं बेसिकली किताब जी सूरत में पब्लिक ताईं वेंदो ऐं हिकिड़ो मैसेज आहे जेको कम्युनिकेट थींदो यंग जनरेशन में थींदो, या उहे असांजी सोसाइटी जा फ़र्द जेके इन जो शिकार आहिनि उन्हनि में हिकिड़ी करेज ऐं हिकु उमेद ऐं हिमत पैदा करण जी हिकिड़ी कोशिशि कई वई आहे। इंशाअल्लाह ताला इन किताब पहुचण खां पोइ, पढ़ण खां पोइ माण्हुनि में अवेयरनेस ज़रूर ईंदी ऐं इंशाअल्लाह ताला कुझु बहितरी अची वेंदी। जो कि प्रॉपर मैसेज था उमर रुबाब साहिबा का, वो प्रॉपर हर किसी को जो है मिला। हर किसी ने बहुत अच्छी स्पीच की, सब जो है एक ही पेज पे थे, एक ही पॉइंट पे थे। सो मुझे लगता है कि जो ये गैदरिंग थी ये वसूल हुई। मुझो मैसेज उमर रुबाब लाइ ईअं आहे त जीअं हू स्ट्रगल करे थी ऐं करी रही आहे 6 सालनि खां, ईअं ई कंदी रहे ऐं असां उन्हनि सां गॾु आहियूं। पाकिस्तान उन्हनि सां गॾु आहे, पूरी सिंध उन सां गॾु आहे।